العظيم وقال الله تبارك وتعالى في مقام آخر في شأن حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ومولانا محمد وعلى آل سيدنا ومولانا محمد بعدد ما في علم الله صلاة دائمة بدوام الإله اللہ تبارک و تعالی کلام پاک کے اندر ارشاد فرمایا لقد كان لكم في رسول الله أسوة حسنة البتہ تحقیق آوانے واسطے اللہ کے رسول صلی اللہ علیہ وآلہ وسلم کی ذات میں زندگی گزارن جو بہترین نمونوں موجود ہے جیتا حضور نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جے پاک سیرت جو بیان تھی رہو نبی کریم علیہ السلام जेका गुफ्तगू फरमाइंदा हुआ तमाम सोनी गुफ्तगू फरमाइंदा हुआ आसान गुफ्तगू फरमाइंदा हुआ जो सदर की गुफ्तगू के हर माण्हू समझी वठंदो हुयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका गुफ्तगू फरमाइंदा हुआ सीरत जे किताबन में ईंदो आहे त हिकिड़े जुमले या कंहिं वक़्त के लफ़्ज़ खे टे दफ़ा बि दोहराईंदा हुआ त जीअं संदन जी गुफ्तगू खे हर माण्हू समझी वठे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं कॾहिं मिसाल ॾेई माण्हुनि खे सम्झाईंदा हुआ जो मिसाल जे ज़रिए माण्हू आसानीअ सां ॻाल्हि सम्झी वठंदो आहे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिसाल ॾेई जेके सम्झाइण ॾिनियूं आहिनि उहे हदीस ऐं सीरत जे किताबनि में महफ़ूज़ आहिनि हदीस शरीफ में आहे हिकिड़े दफ़े हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मीन में हिकिड़ी किली खोड़ियाऊं उन खां पोइ वरी ॿी किली खोड़ियाऊं वरी टी किली खोड़ियाऊं हाणे सहाबनि खां पुछा कई त हीउ छा आहे साहबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अल्लाह जो रसूल चङी तरह ॼाणे थो त हीउ छा मां सुञाणा हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबन खे फरमायो त हीउ इंसान आहे पहिरीं किली जे तरफ़ इशारो करे फरमायो हीउ इंसान जो मिसाल आहे ऐं ॿी किली जे तरफ़ इशारो करे फरमायो त हीउ हुनजो मौत आहे ऐं टी किली जे तरफ़ इशारो करे फरमाया ही हुनजो उम्मीदूं आहिनि वो इंसान पंहिंजे उम्मीदुनि खे पूरनि करण में रुधल हूंदो आहे इन में हूंदो आहे त रस्ते ते ई उनखे मौत अची वेंदो आहे उनजो उम्मीदूं उहे सभु अधूरी जो अधूरो रहिजी वेंदियूं आहिनि यानी इंसान जो उम्मीदूं वॾियूं हूंदियूं आहिनि पर उन खां अॻु में इंसान खे
मौत अची वेंदो आहे। तंहिंजे करे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो मिसाल ॾेई सम्झायो त मौत रस्ते में अचणो आहे। तंहिंजे करे उन मौत जे लाइ उन उमेद जे फिक्र जे बजाय उन मौत जो फिक्र कयो जेको रस्ते में इंसान खे अचणो आहे। हिकिड़े दफ़े हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो पाण लीको कढिया मिसाल ॾेई सम्झायो। हिकु लकीर कढी वरी उनजे सॼे खॿे मुख़्तलिफ़ लकीरूं कढियूं। पाण फरमाया ही जेका सिधी लकीर ॾिसो था साहब अर्ज़ कयो जी या रसूल अल्लाह। पाण फरमाया इहो सिधो रस्तो इस्लाम जो रस्तो आहे। उनजे सॼे खॿे जेके लकीरूं तव्हां ॾिसो था इहे मुख़्तलिफ़ रस्ता आहिनि। हर रस्ते जे मथां शैतान वेठो आहे जेको सिधो रस्तो वठी वञे थो माण्हू। हर रस्ते ते जेके साइड खां सॼे खॿे रस्ता लड़नि था टरनि था, हर रस्ते जे मथां शैतान वेठो आहे जेको सिधे भीतर खे पंहिंजे तरफ़ सॾींदो आहे। वो फरमाया त जेको इस्लाम जो सिधो रस्तो वठी वेंदो दाएं बाएं रस्तनि ते न निहारींदो न मुड़ंदो वो पंहिंजे मंज़िल खे पहुचंदो। बाक़ी जेको दाएं बाएं जेके सॼे खॿे रस्ता निकिरनि पिया उन शैतान जे सॾ ते जेकॾहिं उन में दाख़िल थी वियो त उहे सिधे रस्ते खां भुलिजी वेंदो ऐं रस्तो उनखे हथ न ईंदो, गुमराह थी वेंदो। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाया हिकिड़े दफ़े नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त सीधे रस्ते जो मिसाल ईअं आहे। फरमाया जीअं हिकु रस्तो हुजे उनजे ॿिन्ही पासनि खां दीवार हुजे, उन दीवार में मुख़्तलिफ़ ॿिन्ही पासनि खां दरवाज़ा हुजनि ऐं दरवाज़नि ते वरी पर्दा लॻियल हुजनि। फरमाया त इन रस्ते जे हिकिड़े छेड़े ते हिकिड़ो सकीदड़ आहे जेको सॾे थो त ख़बरदार सीधा हलिया अचो, तव्हांखे दाएं बाएं नाहे मुड़णो, सॼे खॿे नाहे मुड़णो। फरमायो त हिकिड़ो उन रस्ते जे छेड़े ते सकीदड़ आहे ऐं फरमायो इन खां सवाइ हिकिड़ो ॿियो सकीदड़ बि आहे। उहो बि हर वक़्तु इंसान खे सॾे थो त ख़बरदार मथां तव्हां इन पर्दनि खे हटायो हुजे, इन्हनि दरवाज़नि में तव्हां दाख़िल थिया हुजो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम वरी खोले बयान फरमायो जेको सिधो रस्तो आहे वो अल्लाह जो रस्तो आहे, इस्लाम जो रस्तो आहे, दीन इस्लाम आहे। ऐं रस्ते जे छेड़े ते जेको सदीदड़ आहे फरमायो त वो अल्लाह जो क़ुरान आहे। ई जेके इन विच में जेके मुख़्तलिफ़ दरवाज़ा आहिनि, खुलियल दरवाज़ा आहिनि, उनजे ॿाहिरि पर्दा लटकियल आहिनि। फरमायो जेके पर्दा आहिनि इहे जेके दरवाज़ा आहिनि फरमायो त इहे अल्लाह जो हराम कयल शयूं आहिनि। जेके अल्लाह ताला शयूं हराम कयूं आहिनि ही दरवाज़ा उनजे मिसल आहिनि। चोरी आहे, ज़िना आहे, व्याज आहे, हरामखोरी आहे, ज़ुल्म आहे, जेके बि शयूं अल्लाह ताला हराम कयूं आहिनि फरमायो जेके उनजे वरी ॿाहिरियां लटकियल पर्दा आहिनि उहे अल्लाह जूं हदूं आहिनि। ऐं उन छेड़े ते जेको सलीदड़ आहे उहो क़ुरान आहे। फरमायो इन खां अञा हिकिड़ो ॿियो सलीदड़ आहे, उहो आहे अल्लाह जो वाहिद मोमिन माण्हू जे दिलि में। उहो ख़्याल आहे अल्लाह जे तरफ़ां
पाने जो ज़मीर आहे जॾहिं बि को माण्हू इन पर्दे खे हटाईंदो आहे त उनजो ज़मीर हिकिड़ो यानी नेक फ़रिश्तो मुक़ररु कयल आहे जेको हर वक़्तु मोमिन पाने खे दिल में ख़्याल ॾियारींदो आहे त इहो ग़लति आहे। इंसान जो इहो ज़मीर आहे जेको उनखे मलामत कंदो आहे त ख़बरदार मतां को इहो पर्दो हटायो हुजे, मतां इन दरवाज़े में को दाख़िल थियो हुजे। फरमायूं त जेको पर्दो जंहिं खोलियो, जेको दरवाज़नि में दाख़िल थियो, उहो रस्तो भुलिजी वेंदो, उहो गुमराह थी वेंदो। ई क़ुरान ई जेको अल्लाह ताला नेक फ़रिश्तो मुक़ररु कयो आहे मोमिन पाने खे हर वक़्तु नेकीअ जो ख़्याल ॾियारींदो आहे, इन जो जेकर हुन चयो न मञियो ऐं उन्हनि पर्दनि खे हटाए करे दरवाज़नि में दाख़िल थी वियो त उहो मंज़िल खे न पहुचंदो, उहो गुमराह थी वेंदो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हर ॻाल्हि मिसाल ॾेई पाण सम्झायो अथनि। हिकिड़े दफ़े नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अरबनि में हिकु रवाज हुयो त जॾहिं बि का अहम ॻाल्हि थींदी हुई या कंहिंखे मदद जी ज़रूरत पवंदी हुई त पोइ हू मथां ई जाइ ते चढ़ी करे वॾे सिर वॾे आवाज़ सां रड़ियूं कंदो हो, आवाज़ ॾींदो हो, माण्हू गॾु थींदा हुया। पोइ हू पंहिंजी मक़सद जी ॻाल्हि कंदो हो, चवंदो हो त या त माण्हुनि खे त लश्कर फिराइणो तव्हांजे मथां हमले जे लाइ अचे पियो वग़ैरह वग़ैरह जेको बि सां मामलो हूंदो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुंहिंजो मिसाल बि उन माण्हू वांगुरु आहे जेको मथां ई जाइ ते चढ़ी करे अव्हांखे सॾे थो त मां तव्हांखे हिकिड़े लश्कर खां विञाया थो, ख़बरदार अव्हां पंहिंजो तहफ़ुज़ कयो, तव्हांजे मथां हिकिड़ो लश्कर हमले जे लाइ तयारु आहे जेको अचे पियो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जीअं चयो वञो ऐं उन पंहिंजो बचाव कयो, उहो बची वियो। बाक़ी जंहिं चयो न मञियो त उहो लश्कर उनजे मथां हमलो कयो ऐं उनखे तबाही बर्बाद करे छॾी। फरमायो त मुंहिंजो मिसाल ईअं आहे, मां अव्हां वटि हिदायत खणी आयो आहियां, अल्लाह जो दीन खणी आयो आहियां। जंहिं मुंहिंजे दीन जी पैरवी कई, मुंहिंजी सुन्नत जी पैरवी कई, उहो बची वियो, उहो महफ़ूज़ थी वियो। ऐं जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई, जंहिं मुंहिंजे सुन्नत खां मुंहुं मोड़ियो, जंहिं मुंहिंजे दीन खां मुंहुं मोड़ियो, उहो तबाही बर्बाद थी वेंदो। हिकिड़े दफ़े नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ईअं बि फरमायो त मुंहिंजो मिसाल ऐं अव्हांजो मिसाल ईअं आहे जीअं को माण्हू रात जे वक़्त में बाहि ॿारे ऐं पोइ जॾहिं बाहि भरंदी आहे त उन में जीत ॼणा अची उन में किरंदा आहिनि। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुंहिंजो मिसाल ईअं आहे जीअं ॿरियल बाहि में जीत ॼणा किरनि ऐं हिकिड़ो माण्हू उन्हनि खे बचाईंदो वञे। फरमायो त मुंहिंजो मिसाल ईअं आहे जो इन बाहि खां जीअं मां तव्हांखे रोकिया थो तव्हांखे बचायां। हीअ रिवायत में ईअं आहे त मां तव्हांखे जेल खां वठी करे पोइ ते हटायां थो, पर कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके ज़ोरी बाहि में किरनि था, जीन पखी इहे जीत ॼणा इहे किरंदा आहिनि पतंग। फरमायो त मुंहिंजो मिसाल ईअं आहे जो ॿरियल बाहि आहे, उन मां मां तव्हांखे बचायां थो, तव्हांखे जेल खां वठी मां पोइ ते कयां थो, बचायां थो। फरमायो त जेको मुंहिंजे इन चए खे जंहिं क़बूल कयो उहो इन बाहि खां महफ़ूज़ रहंदो, जेको ज़ोरी हिन में कयो त उनजो पंहिंजो मुक़दर आहे।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए तो मां नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु वो खिज़ा जी मौसम हुई वणनि मां पन झड़नि पिया हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां मां गॾु हुयुसि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े वण जे टाली खे पाण वरितो ऐं उनखे धोइयो ज़ाहिर आहे तो मौसम में अहिड़ी हुई पन हुई झड़नि पिया पर धोइण सां उहे सभु पन जा ठीक पिया हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु फरमाए तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे निहारे फरमायो ऐ अबाज़र ई तो मंज़र ॾिठो हाओ या रसूलल्लाह मुझे ॾिठो फरमायो तो जेको बानो नमाज पढ़े तो जेको बानो मुझी फरमाबरदारी करे तो उन जा गुनाह ई छड़ी वेंदा जी हिन ताली जा पन हिकिड़े दफ़े हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त करियो ख़बर अमामा जेकॾहिं कंहिंजे घर जे अॻियां को वाटर वहे का नहर वहे ऐं उहो 5 वक्त उनमें गुस्ल करे छा उनके जिस्म ते का मर रहती साहब अर्ज़ किया या रसूलल्लाह हरगिज़ न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पोइ 5 नमाज़ जो मिसाल ई आहे अल्लाह ताला जेके 5 नमाज़ूं मुक़रर फरमायूं आहिनि उन्हनि 5 नमाज़ जो मिसाल बि ई आहे जेको माण्हू 5 वक्त नमाज़ अदा कंदो आहे त उन जा बि गुनाह उन जे जिस्म ते न रहंदा आहिनि ऐं उन जा गुनाह बि उन्हनि 5 नमाज़ जे करे अल्लाह ताला माफ़ फरमाईंदो आहे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अंदाज़ में समझाई हुई ऐं मिसाल ॾेई समझाया हर ॻाल्हि मूं अर्ज़ कयो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी गुफ़्तगू एॾी सुहिणी हूंदी हुई जो सहाबी सबरा फरमाईंदा आहिनि त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं गुफ़्तगू कंदा हुया त उनमें गुफ़्तगू में मुस्कुराहट हूंदी हुई दिल चवंदी हुई त बाबू गुफ़्तगू कर असां ॿुधूं ऐं जॾहिं वरी ख़ामोश हूंदा हुआ त वरी सदन जे मथां हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ो वक़ार ऐं रोब अहिड़ो हूंदो हो जो कंहिं बि सहाबीअ खे ॻाल्हाइण जी ज़रूरत न थी हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबी सबरो फरमाए तो त हुज़ूर जी मजलिस में जॾहिं हुज़ूर ख़ामोश हूंदा त अहिड़ो रोब हूंदो जो सहाबन न कंहिंखे बि ॻाल्हाइण जी ज़रूरत न थींदी जेकॾहिं ॿ शख़्सियतूं अहिड़ियूं हुयूं जेके ज़रूरत करे ॻाल्हाईंदा हुआ उहो उन्हनि मां हिकिड़ो अबू बकर ॿियो उमर गुफ़्तगू कंदा हुआ त सुहिणी गुफ़्तगू हूंदी उन गुफ़्तगू में मुस्कुराहट हूंदी मिसाल ॾेई सम्झाईंदा हुआ पर जेकॾहिं अहिड़ो अबू शाह नाले सहाबी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े दफ़े हिकिड़ो वाक़ियो बयान फरमायो मिसाल बयान फरमायो उन अर्ज़ कयो या रसूलल्लाह अव्हां जेको वाक़ियो बयान फरमायो मूंखे दिमाग़ न आहे मूं अदा में ॾिसी थी वञे सो उन जे लाइ मूंखे अव्हां कंहिंखे हुकुम ॾियो त इहो मूंखे लिखी ॾे हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबन खे वरी हुकुम फरमायो त इहो
वाक़ई उलमा ने अबू शाद के तारीफ हो उनकी लिखी यानी साहिब नबी करीम अलैहिस्सलाम हिदायत खणी आया अल्लाह जो पैगाम खणी आया वो पैगाम कमा हक़ अदा फरमाया हर माण्हू खे समझायो जे हेॾो माण्हू पहिरीं यानी दफ़े सां सम्झंदो आहे ज़हन हूंदा आहिनि माण्हुनि जा मुख़्तलिफ़ ज़हन ॿियो वरी ॿिए दफ़े सां पोइ टे दफ़े सां नबी करीम अलैहिस्सलाम जॾहिं गुफ़्तगू कंदा हुआ त कॾहिं कॾहिं साहबी फरमाइनि था टे दफ़ा उहे कलमा दोहराईंदा त हर माण्हू सम्झी अल्लाह ताला तव्हां असांखे नबी करीम अलैहिस्सलाम जी सची मोहबत अता फरमाए नबी करीम अलैहिस्सलाम जी सुन्नत जी पैरवी अल्लाह ताला नसीब फरमाए आखिर दावाना